अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ख़ूबसूरत लिखणी अवां जे समातनि जी नज़र करियूं था, जंहिंजो उनवान आहे जॾहिं साईं जी.एम. सैयद अल मुर्तज़ा हाउस लाड़काणे पहुची बेगम नुसरत भुट्टो ऐं बेनज़ीर भुट्टो साहिबा सां भुट्टे साहिब जी ताज़ियत कई हुई। हिन ख़ूबसूरत लेख जो लेखक आहे ज़ुल्फ़कार क़ादरी। मूं ज़िंदगी में पहिरियों दफ़ो अल मुर्तज़ा हाउस लाड़काणे में ॾिठो हो। हूअं अल मुर्तज़ा हाउस में सिंध जो को विरले सियासतदान हुजे जेको न आयो हुजे, पर मूं सैयद जे घराणे जे कंहिं फ़र्द खे अल मुर्तज़ा हाउस ईंदे न ॾिठो। उहो पहिरियों भेरो हो जो साईं जी.एम. सैयद अल मुर्तज़ा हाउस पाण आया। जेतोणीकि सैयद जूं सियासी राहूं ऐं भुटनि जा सियासी दग हिक ॿिए खां अलॻि रहिया, पर हीउ पहिरियों भेरो हो जो साईं जी.एम. सैयद सिंध जे रिवायतनि खे मान ॾींदे लाड़काणे जे भुटनि ॾे पाण लड़ी आयो। उहो बि को वक़्तु हो जॾहिं साईं जी.एम. सैयद सन जूं 1934 में पंहिंजी रिहाइश हैदर मंज़िल ते सिंध पीपल्स पार्टी नाले जमायत जोड़ी हुई त साईं जी.एम. सैयद सर शाहनवाज़ भुट्टे खे उन पार्टी जो सदर बणायो ऐं पाण जॉइंट सेक्रेटरी बणिया हुआ। वरी अॻिते हली 1936 में जॾहिं साईं जी.एम. सैयद जे कोशिशनि सां सिंध यूनाइटेड पार्टी जोड़ी वई ऐं चूंडनि में हिसो वरितो वियो त उन चूंडनि में यूनाइटेड पार्टी अक्सरियती सीटूं खणी ऐवान में त पहुती, पर उनजा मुख्य अॻवान सर शाहनवाज़ भुट्टो लाड़काणे वारे तक तां शेख अब्दुल मजीद सिंधीअ तां हाराए विया। गॾोगॾु सर हिदायतुल्लाह बि चूंड हाराई। शाहनवाज़ भुट्टे जे हाराइण ते साईं जी.एम. सैयद पंहिंजी सीट तां इस्तीफ़ा ॾेई सर शाहनवाज़ भुट्टे खे पंहिंजी सीट तां चूंडाइण जो ऐलान कयो हो, पर पोइ गवर्नर ईअं थियणु न ॾिनो। अॻिते हली जॾहिं जमायत इस्लामी उहा प्रोपेगेंडा कई त ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी माउ ख़ुर्शीद साबिक़ा लखी बाई हिंदू हुई ऐं भुट्टे जी सुनत तुहर थियल नाहे, त साईं जी.एम. सैयद अब्दुल वाहिद आरिसर ऐं ताज जोए खे घुराए चयो हो त संदसि लाइब्रेरी जे फाइलनि मां सर शाहनवाज़ भुट्टे जो उहो दावतनामो खणी अख़बार वारनि खे जारी कनि, जंहिं दावतनामे में सर शाहनवाज़ भुट्टे पंहिंजे पुटु ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी सुनत तुहर जी तक़रीब जो सॾु साईं जी.एम. सैयद समेत पंहिंजनि समूरनि दोस्तनि खे मोकिलियो हो ऐं साईं जी.एम. सैयद भुट्टे जी उन सुनत वारी तक़रीब में शिरकत बि कई हुई। वरी जॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टो वज़ीर अज़म बणियो ऐं जंगी क़ैदियुनि ऐं वालारिल इलाइक़नि जी वापसी लाइ भुट्टो शिमला पे वियो त ज़ुल्फ़कार अली भुट्टे ॿ भेरा साईं जी.एम. सैयद सां मुलाक़ात बि कई। खेसि अर्ज़ु कयो हो त संदसि ख़्वाहिश आहे त इंदिरा गांधी सां शिमला ॻाल्हियुनि में अव्हां बि मूंसां हुजो, पर साईं जी.एम. सैयद इहो चई शिमला वञण खां इनकार कयो त मुज़ाकरात में मुंहिंजी शमूलियत पंजाबी मुस्तक़िल मुफ़ाद सिविल ऐं नान सिविल क़ुवतनि खे भाम न पवंदी ऐं अव्हां जे लाइ मसइला पैदा थींदा, उन लाइ मां वञण खां क़ासिर आहियां। जॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टो 1972 में अबूरी आइन जोड़ियो त ज़ुल्फ़कार अली भुट्टे साईं जी.एम. सैयद सां मुलाक़ात करे खेसि अर्ज़ु कयो त वली ख़ान ऐं बलोच अॻवान खे राज़ी कयो त 1972 जे अबूरी आइन ते सही कनि ऐं साईं जी.एम. सैयद जे कोशिशनि सां वली ख़ान, नवाब ख़ैर बख़्श मरीज़, सरदार अताउल्ला मिगल, गौस बख़्श बज़िंजो ऐं ॿिया 1972 जे अबूरी आइन ते सही करण लाइ राज़ी थिया। वरी जॾहिं भुट्टो दौर में सिंध अंदरि लसानी फ़साद थिया हुआ त बि ज़ुल्फ़कार अली भुट्टे साईं जी.एम. सैयद सां मुलाक़ात करे मसइले खे हल कराइण लाइ मदद घुरी, पर अॻिते हली 1973 जे आइन में साईं जी.एम. सैयद सां कयल वाइदे मूजिबि आइनी शिकूं शामिल न कयूं वियूं त साईं जी.एम. सैयद 1973 जे आइन जी मुखालफ़त कई ऐं साईं जी.एम. सैयद पाकिस्तान में उहो पहिरियों शख़्स हो जंहिंखे ज़ुल्फ़कार अली भुट्टो दौर में गिरफ़्तार कयो वियो ऐं साईं जी.एम. सैयद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे समूरे दौर इक़्तिदार में न सिर्फ़ु नज़रबंद रहियो, पर सिंध जा अक्सर क़ौम परस्त भुट्टे जे दौर में जेलनि में रहिया। पर वरी जॾहिं 4 अप्रैल जी राति ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे फाही चाढ़ियो वियो त साईं जी.एम. सैयद नज़रबंद हो ऐं संदसि चुरपुर सन ताईं महदूदु हुई। सन खां ॿाहिरि वञण लाइ सिंध जे होम डिपार्टमेंट खां इजाज़त वठणी पवंदी हुई। कुदरती तौरु जंहिं राति ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे फाही ॾिनी वई, साईं जी.एम. सैयद जी तबियत नासाज़ हुई। साईं रोज़ रेडियो ते दुनिया जे मुख़्तलिफ़ रेडियो स्टेशन तां ख़बरूं ॿुधंदो हो। ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी फाही वारी ख़बर साईं सुबुह जो BBC तां ॿुधी न सघियो। उन ॾींहुं नेरनि करण खां पोइ सुबुह जो 11 वॻे धारां जीअं ई BBC पंहिंजे ख़बरनि में ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी फाही जी ख़बर नशर कई त उहा ख़बर ॿुधण सां साईं जी.एम. सैयद जे अखियुनि मां ॻोढ़ा ॻड़ी पिया। बक़ौल अब्दुल वाहिद आरिसर जे त मां उन वक़्तु साईं वटि मौजूदु हुअसि ऐं मूं साईं जी.एम. सैयद खे चयो, साईं
छा अव्हां जा ॻोढ़ा एतिरा सस्ता आहिनि जो हिकु डिक्टेटर जे मौत ते ॻड़ी था पवनि? साईं पंहिंजूं ख़ूबसूरत अखियूं मथे खणी उन्हनि मां छलकंदड़ जामनि सां जवाबु ॾिनो त मां कंहिंजी मौत ज़िंदगी ते नथो रुआं, मूंखे पंहिंजे क़ौम जी बेवसी ते रुअणु थो अचे। असांजी क़ौम मां पाण खे ज़हीन माण्हू सम्झंदड़ शख़्स खे एॾो बेदर्दी सां मारियो वियो जो कंहिं पुछो बि न। असांजी पाकिस्तान में इहा हैसियत आहे। ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी फाही जे कुझु अरसे बाद जॾहिं बेगम नुसरत भुट्टो ऐं बेनज़ीर भुट्टो साहिबा मई 1979 में साला पुलिस कैंप मां नज़रबंदी मां आज़ादु थी लाड़काणे अल मुर्तज़ा हाउस में तॾो विछायो त साईं GM सैद बेगम नुसरत भुट्टो खे ख़त लिखी ताज़ीद कई ऐं चयाईं तबियत जी नासाज़ी सबबु नथो अची सघां। जॾहिं बि तबियत इजाज़त ॾिनी रूबरू अची ताज़ीद कंदुसि। पोइ जॾहिं 1980 में डॉक्टर हमीदा खोड़ो जे वालिद ऐं निसार अहमद खोड़ो जे चाचे ख़ान बहादुर मोहम्मद अयूब खोड़े वफ़ात कई त साईं GM सैद सिंध जी घरू वज़ारत खे ख़त लिखियो त खेसि ख़ान बहादुर मोहम्मद खोड़ो जी ताज़ीद लाइ लाड़काणे वञिणो आहे, खेसि अहिड़ी इजाज़त ॾिनी वञे। सिंध जी वज़ारत दाख़िला खां इजाज़त मिलण बाद साईं GM सैद लाड़काणे आयो। डॉक्टर हमीदा खोड़ो सां संस पीउ अयूब खोड़े जी ताज़ीद करण बाद साईं GM सैद सिधो अल मुर्तज़ा हाउस अची बेगम नुसरत भुट्टो ऐं बेनज़ीर भुट्टो सां ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी शहादत ते ताज़ीद कई। मूं उन मौक़े ते साईं GM सैद खे बेगम नुसरत भुट्टो सां फ़ारसी में ॻाल्हाईंदे ॾिठो। बेगम नुसरत भुट्टो जी मादरी ज़ुबान त फ़ारसी हुई सही, पर साईं GM सैद बि वाह जो फ़ारसी ते उबूर रखंदो हो। साईं GM सैद उन मौक़े ते बेगम नुसरत भुट्टो ऐं बेनज़ीर भुट्टो साहिबा सां ताज़ीती दुआ बाद पंहिंजे ॾुख जो इज़हार कंदे चयो हो त ज़ुल्फ़कार अली भुट्टो जिन जे करे सभिनी सां फिटायो उन्हनि खेसि फाही चाढ़े छॾियो। साईं GM सैद ऐं बेनज़ीर भुट्टो साहिबा जी ज़िंदगी जी उहा पहिरीं मुलाक़ात हुई। ॿियो ऐं आख़िरी भेरो साईं GM सैद ऐं बेनज़ीर भुट्टो साहिबा जी मुलाक़ात पीराफ मटियारी पीर नूर शाह हाशमी जे पुटु पीर सोधल शाह हाशमी जी शादी जे मौक़े ते थी। ॿई ॼणा घोट सां स्टेज ते वेठा रहिया, पर रस्मन सलाम दुआ कयाऊं, पर संदन दरमियान का ॻाल्हि ॿोल न थी। जॾहिं बेनज़ीर भुट्टो साहिबा ॿियो भेरो वज़ीर अज़म बणी ऐं साईं GM सैद खे नामनिहाद झंडे केस में नज़रबंद कयो वियो ऐं साईं बीमारी जी हालत में इस्पताल में नज़रबंदी दौरान इंतकाल करे विया त सिंध जूं क़ौमप्रस्त धुरियूं बेनज़ीर साहिबा जे उन रवैये ते नाराज़ हुयूं। पर 6 जनवरी 1996 वारे ॾींहुं वज़ीर अज़म बेनज़ीर भुट्टो एजेंसियुनि जे मना करण बावजूदि सन वञण जो फ़ैसिलो कयो। एतिरे क़दुरु जो सिंध जे वॾे वज़ीर सैद अब्दुल्ला शाह बि खेसि मना कयो त जीअं सिंध वारा अव्हां ते सख़्तु नाराज़ आहिनि, अव्हां जो सन वञणु सही कोन्हे, मतां का बदमज़दगी थी पए। बेनज़ीर साहिबा अब्दुल्ला शाह खे चयो, भले तूं सन न हल पर मां सन वेंदुसि। जीअं सिंध जे कुझु जज़्बाती कारकुननि बेनज़ीर साहिबा जे सन अचण ते एतिराज़ु कयो, पर उन बावजूदि बेनज़ीर भुट्टो साहिबा पंहिंजी माउ बेगम नुसरत भुट्टो समेत सन पहुती। बेनज़ीर साहिबा सां गॾु गवर्नर कमाल अज़फ़र नाहिद ख़ान हुआ। बेनज़ीर भुट्टो साहिबा जॾहिं हवेली वारी उताक ते पहुती त साईं GM सैद जे घराणे तरफ़ां संस फर्ज़ंद साईं अमीर हैदर शाह ऐं साईं GM सैद जे पोटनि सैयद जलाल महमूद शाह, सैयद ज़ैन शाह ऐं सैयद ज़िया शाह संदसि आदर भाउ कयो। उन मौक़े ते अब्दुल वाहिद आरिसर, गुल मोहम्मद जखराणी, सैयद ग़ुलाम शाह, डॉक्टर नियाज़ कालाणी, कमर भट्टी ऐं ॿिया बि मौजूदु हुआ। उन बाद बेनज़ीर भुट्टो ऐं बेगम नुसरत भुट्टो साईं GM सैद जे पोयरनि सां ताज़ियती दुआ घुरी ऐं हाल अहवाल कया। ऐं वरी जॾहिं मीर मुर्तज़ा भुट्टो जी शहादत थी त साईं GM सैद जे घराणे तरफ़ां बि गनवा भुट्टो ऐं मीर मुर्तज़ा जे ॿारनि फ़ातिमा ऐं ज़ुल्फ़कार जूनीअर सां ताज़ियत कई वई। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ज़ुल्फ़कार क़ादरी जो ख़ूबसूरत लेख। सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं TV चैनल जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सघारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे, जंहिंखे अव्हां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल वसीले असां सां राबितो करे सघो था। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।